नाज़िन वाघोडाहो जे रावंती माइनर मथा लगल सरकारी ट्यूबवेलन तां कीमती मशीनरी ऐं बिजली जो तारूं चोरी थियण ख़िलाफ़ ज़मींदार सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां ॾिसो था हुसैन चांडियो जी ही रिपोर्ट। ही आहिनि वाघोडाहो जी रोहती माइनर ते लॻल मुख़्तलिफ़ ट्यूबवेलनि जा मंज़र। हिन माइनर ते 41 ट्यूबवेल लॻल आहिनि, पर हिननि में सिर्फ़ 7 ट्यूबवेल हलंदड़ आहिनि। बाक़ी 34 ट्यूबवेलनि जो हाल उहो आहे त उते लॻल मोटरूं ऐं ब्रेकर वग़ैरह ग़ाइब आहिनि। कुझु ट्यूबवेलनि तां कमरनि जूं छतूं ऐं सिरां बि ग़ाइब आहिनि। बिजली जे पोलनि तां तारूं बि चोरी थी वयूं। चौकीदार ऐं अमलो हूंदे बि सामान ग़ाइब थी रहियो आहे। ये सही तक़रीबन 2014 खां वठी करे हे जेको आहे लाइन हले कोन थी। मशीननि जी मालिकी ते हाणे हे लाइन किरी पई आहे, हे थंभो किरियो पियो आहे। तव्हां ॾिसो था हे जेको आहे तारां सॼियूं पियूं आहिनि, अॻियां क्लियर लाइन बि न, त बाबा लाइन किरी पई आहे। असांखे थंभो उथवाए ॾियो, असांजो ट्रांसफार्मर हिते किरी पियो, इहो खणी करे असां गाॾे रखियो आहे, हिन मालिकी कया। हिन महिल ताईं काई बि ख़बर न आहे तिन ते चौकीदार केरु आहे। 2014 खां वठी असां भॼी थकाऊं, कागज़ ॾेई सर्वेर खे हिकिड़ा कागज़ इंजीनियर खे पुॼाईंदा आहियूं, उहे गार थी वेंदा आहिनि, वरी ॿिया पुॼाईंदा आहियूं, वरी गार। तक़रीबन साईं हितों हे 9 नंबर मशीन आहे। हिन खां पोयां जेका आहिनि काई बि मशीन, जॾहिं लाइन बि न आहे त का मशीन हलंदी बि न हूंदी न। बाक़ी पोयां बि मशीन आहे काफ़ी जेको आहे बंदि पियूं आहिनि। ऐं हिते मालिकी जी काई ख़बर न आहे त केरु चौकीदार आहे केरु न आहे। असां इंजीनियर खे सर्वेर खे हिन लाइन जे लाइ ॿुधायोसीं, लाइन जे लाइ उनखे असां ॿुधायोसीं, पर हिन महिल ताईं उन कोई बि एक्शन न खयो। न को हिन महिल ताईं असां वटि बिजली वारो आयो, न को लाइन वारो आयो, न को मशीन वारो आयो। ऑपरेटर हिते जेका आहिनि चवनि था त उहे रिटायर